भिड़शा मां ख़बर ॾींदा आहियो त फंक्शनल लीग अॻवान जलाल शाह ॼामोट ऐं PTI अॻवान मखदूम मोहसिन भिड़शा पहुची पीर ऑफ भिड़शा सैयद गदा हुसैन शाह सां केसर नाज़ में मुलाक़ात कई। संदसि फर्ज़ंद सैयद जराड़ शाह लतीफ़ी जी शादी जूं मुबारकूं ॾिनियूं, जंहिं बाद सियासी सूरतहाल ते गौर वीचार कया विया, जंहिं में सैयद फिदा हुसैन शाह लतीफ़ी, सैयद नादे अली करबलाई, मंजूर मल्ला, मेहदी सैतो, राना आसिफ राजपूत ऐं ॿिया पिणु मौजूद हुआ। उन मौके ते PTI अॻवान मखदूम मोहसिन ऐं फंक्शनल लीग अॻवान जलाल शाह ॼामोट चयो त बल्दियाती इलेक्शन में वॾे पैमाने ते धांधली कई वई। सिर्फ़ हाला भिड़शा न पर सॼी सिंध जी इहा सूरतहाल आहे। अवाम त पीपल्स पार्टी खे रद्द करे छॾियो आहे। अवाम वोट ॾेई कामयाब न कयो, जाली वोट कास्ट कया विया, हथियारनि जे ज़ोर ते अवाम खे हरासा कयो वियो, औरतुनि खे पोलिंगुनि में तज़लील कयो वियो, बैलेट बॉक्स तब्दील करे कामयाब थिया। सोमरो 3D वॉलपेपर एंड PVC पैनल शॉप दे रहा है सबसे अच्छी सर्विस, बेहतरीन क्वालिटी के आला मयार वॉलपेपर और सीलिंग खूबसूरत डिजाइन और कलर्स में दस्तयाब है। हर किस्म के PVC वॉलपेपर्स और सीलिंग लगवाने के लिए हमसे राब्ता करें। हैदराबाद, कासिमाबाद, लतीफाबाद, जामशोरो, मीरपुर खास और सिंध के मुख्तलिफ शहरों में सर्विस मौजूद है। सोमरो 3D वॉलपेपर एंड PVC पैनल। राब्ता नंबर रंजन अली सोमरो 0333 370 2516, व्हाट्सएप 0333 370 7886। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।